छो आया अंदर वन बिरला ये फायर लाइ छा जान अथा जाते मुंहिंजो अंदाज़ो आहे न ही फायरिंग सौट जे घर मथां आहे वञ वञ अंदर हथियार खणी आ मुराद थोड़ो ख्याल सां दुश्मनी गिटी में पिया फिरनि दुश्मन एॾा मोतबर आहिनि गिटिन में फिरनि था त असां घरनि में सुम्ही पऊं खणी आ पीरल हथियार खणी आ मां सम्झां थो त सौट वारनि खे ख़बर पइजी वई आहे ऐं हू इन तरफ़ पिया अचनि अमा मूंखे निकिरणो ई पवंदो न बा न मां ईअं तोखे अकेलो दुश्मननि जे मुंहं में वञण जी इजाज़त न ॾींदसि मां दुश्मननि खां बची वेंदुसि पर जॾहिं सौट मूंखे हिते ॾिसी वरितो न आसमान सिर ते खणी छॾींदो त मुराद ऐं पीरल हिन तरफ़ अचनि पिया चाचा जल्दी खटी के वठ अचो चाचा खट वापस पंहिंजी जाइ ते रखिजो ऐं सौट खे न ॿुधाइजो त मां आयो हुअसि ठीकु आहे अदा तूं दुश्मन खे छो वञण ॾिनो ही दुश्मन न पर मूंखे लॻे पियो त सोट सोढल हुयो इन जी ख़बर घरां पवंदी अच केरु हुआ बाबा रहज़न वारा हुया पुट हेॾी होॾी छा पियो ॾिसी तव्हांखे को नुक़सान त कोन पहुतो आहे न अलाह साईं ख़ैर कयो वो दीवार अञा टपनि ई पिया त असां हुननि खे ॾिसी वरितो पुट मूंखे पहिरियों ई ख़ौफ़ हुयो इन जे करे मां सुजाॻ हुयुसि दुश्मन त दर जे तरफ़ हुया पोइ तव्हां फायर छो कया पुट मूंखे ख़ौफ़ हुयो मथां दुश्मन दीवार टुपी ऐं अंदरि अचनि चाचा हाणे तव्हां को बि फ़िक्र न कयो असां ॿाहिरि चौंकी ॾियूं था तव्हां सुकून जी निंड सुम्ही रहो अच पीरल अदा मुराद खे हिते सोडल जो हुजण जो शक थी पियो आहे भाॼाई सोढल खे हाणे रोकणो पवंदो त कुझु ॾींहं हेॾे न अचे ख़बर ई नथी पए त सोढल ऐं मुराद हिकु आहिनि या सच में इहो सोढल मुराद जी भेण बजाए वियो आहे सोट इहो सॼो ड्रामो आहे असांखे बेवकूफ़ बणाइण लाइ जेकॾहिं सोढल मुराद जी भेण भॼाए वियो हुजे हा त सोढल घर में हुजे हा ऐं मुराद वरी हुन जी मदद करण लाइ अचे हा अदा मुराद खे पंहिंजी भेण वापसि कोन करणी हुई तॾहिं त असां सां हू खेल खेॾे वियो आहे मुराद पंहिंजो प्लान पूरो कयो अदीअ जो अली ख़ान सां निकाह विझी ऐं हिते छॾे विया ऐं उन्हनि पंहिंजी भेण खे विहारे छॾियो मुराद खे इहा ख़बर हुई त मां उन्हनि जी भेण खे तलाक कोन ॾींदुसि उन करे उहे असां सां जुठ करे विया जेकॾहिं इहो सॼो ड्रामो आहे त पोइ इन ड्रामे खे रचाइण वारो सिर्फ़ु सिर्फ़ु मंसूर ख़ान ई आहे ऐं जेको बि धोखो थियो आहे इन में मंसूर ऐं मुराद ख़ान बराबरि जा शरीक आहिनि ऐं जीअं हालात सिधा थींदा त इहो मंसूर ख़ान असांखां पूंज जो संग घुरंदो ऐं हू इहो ई ज़िमो खणंदो जेकॾहिं असां पूंज जो संग हुनखे ॾियूं था त अली ख़ान खां हू तलाक कराईंदो ऐं तोखे मुराद वारी भेण खे तलाक ॾियणी पवंदी सोट जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे न त अली ख़ान खे अगवा करे हुनखे गुम करण वारो मंसूर ख़ान त न आहे हीअं बि थी सघे थो त अली ख़ान खे उन अगवा कराए उनजो इल्ज़ाम असां ते ऐं शाहनवाज़ ख़ान जे मथां मरे सघे थो अली ख़ान खे माराए छॾींदो ऐं इहो कमु तॾहिं कंदो जॾहिं मंसूर ख़ान खे इहा पक थी वेंदी त इहो संग असांखे ॾियण वारा आहे अदा पोइ तव्हांखे मंसूर ख़ान सां मिलणु घुरिजे सौट अॼु गाॾी कढ
अॼु हलूं था मंसूर खान ॾे, उनखे छिछाड़ियूं था। आख़िर ख़बर पए त इन जी दिलि में आहे छा। हैदर, जी बाबा। वो हमरा तोखे नंबर ॾेई विया न, तोते वारा? हा हा जी बाबा, आहे नंबर मोट। उन्हनि खे चओ त अॼु अची मूंसां मिल। ठीकु आहे बाबा। हैदर, उन्हनि सां पोइ सौदो थियण वारो आहे छा? सुल्तान, राज़ खे राज़ ई रहण ॾे। हैदर, ग़लती थी वई, ॿीहर कोन थींदी। ठीकु आहे। हेलो, केरु? तोता? बाबा तव्हां सां मिलण थो चाहे। हा, हींअर थी सघे थो तव्हांजो कमु थी वञे। दादा, तव्हां जेको ही कमु शुरू कयो आहे न, इहो सही न आहे। कहिड़ो कमु शुरू कयो आहे ॿुधाए मूंखे। नशो खपायो था, असांखे सभु ख़बर आहे। उनमें वॾी बचत आहे। तव्हां पाण सां गॾु अदा खे बि टंगराईंदो। पोइ उनखे घर विहारे छॾ। असां तो मथां ज़ोर न आहे रखियो न। सिर्फ़ माजिद न, पर तव्हांखे बि इहो कमु न करणु घुर्जे। सॼी दुनिया कंदी रहे थी, बाक़ी असां न कयूं। उन्हनि खे पुठ आहे। तव्हांजे अॻियां पोयां केरु आहे जेको तव्हांखे छॾाईंदो? असांजे पोयां मीर शाहनवाज़ खान जो ख़ासि कमदार मोलू आहे। अदा जो केरु ॿुधंदो आहे? मतां उनजे ज़ोर ते इहो कमु कयो। अदा, ॿियो कमकार कयो जंहिंमें को ख़तरो न हुजे, इज़त ऐं ईमानदारी वारो कमु हुजे। अदी, ईमानदारी सां सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी, पर रुपयो बि ठाहे कोन सघंदासीं। अलाए केतिरनि माण्हुनि ठाहियो आहे, तव्हां ठाहे कोन सघंदव। जंहिं बि ठाहियो आहे न, उन बेईमानी मां ठाहियो आहे। हक़ लाल जी रोज़ी करणु नामुमकिन आहे। हितां जा हुक्मरान चोर ऐं बाला ऑफिसर राशी आहिनि। पोइ तव्हां ई ॿुधायो त हिते केरु ईमानदार आहे? जेको हिते ईमानदारी कंदो न, उहो बुकूं काते मरी वेंदो। हिकु तरफ़ मुराद, ॿिए तरफ़ रज़न, विच में अची मुंहिंजो अकेलो पुटु फाथो आहे। मालिक साईं हुनजी हिफ़ाज़त कंदो, बाक़ी दुश्मननि त हुनखे घेरे छॾियो आहे। भाॼई सोढल अकेलो न आहे, हुन सां ॿ दोस्त गॾु आहिनि। मञा थी त हुन सां माण्हू गॾु आहिनि, पर परावा माण्हू पराई दुश्मनीअ में टपो थोरे ॾींदा। सोढल खे राहींदा, सोढल खे मानी खाराईंदा, बाक़ी सोढल जे तरफ़ खां हुननि सां हथियार खणी विढ़ंदा त कोन न। भाॼई जी इहो सोढल सोचे हा न, जिते हुयो त उते ई हुजे हा। हुनखे हिन तरफ़ वापसि अचणु न घुर्जे हा। असांजी ॻाल्हि ॿुधे काथे थो? हींअर त मुराद वारनि खे बि शक पइजी वियो आहे। सोढल हिते ईंदो आहे, असां हुननि खे कोन ॿुधायो आहे। हाणे त मुराद वारा बि भाॼई असांखे कूड़ो सम्झंदा। अहिड़ा परेशान असां कॾहिं बि न हुयासीं जहिड़ा हिन वक़्तु आहियूं। क़ाइम ख़ान जेल में विया आहे ऐं सोढल दरबदर थींदो थो वते, ऐं घर मथां राति अची दुश्मन हला कनि था। हिन माहौल में त हाणे जीअण ई माहौल थी वियो आहे। अदा, मालिक साईं भलाई कंदो। जेकी मुसीबतूं आयूं आहिनि न, ख़ुदा कंदो त उहे जल्द ख़तम थी वेंदियूं। सोढल, तूं पंहिंजे लाइ पाण सभु तरफ़ बंदि करे छॾिया आहे। को बि अहिड़ो दर नाहे छॾियो जेको तुंहिंजी का मदद करे सघे। मीर शाहनवाज़ खान, मां हिते ॻाल्हियूं करण जे लाइ न आयो, न आहे शिकायतूं ॿुधाइण ऐं ॿुधण जे लाइ आहियां। मीर शाहनवाज़ खान, तव्हां में उमेद हुई तॾहिं बंदि पियो हुया। मुंहिंजो बाबा बेकसूर आहे। खणी जो तव्हांजी नज़र में सोट मुराद वारा कसूरवार आहिनि ऐं मां बि गुनहगार आहियां, पर मुंहिंजे बाबा जो कहिड़ो ॾोह? 4 ॾींहंनि खां पुलिस हुनखे लॉकअप कयो वेठी आहे। पुलिस हुनखे मुराद जे एवज़ तौर वठी वई आहे। तव्हां छा था सम्झो त बाबा जे करे सोट पुलिस में हथु ॾींदो? जे हुनखे हथु ॾियणो हुजे हा त तो वारो पीउ एतिरा ॾींहं लॉकअप न विहे हा। मां इन ई करे आयो आहियां, जेकॾहिं तव्हां भलाई कंदो ऐं सूबेदार खे फ़ोन कंदो त सूबेदार बाबा मां हथु कढंदो। केस मुंहिंजो न, सोढल रज़न वारनि जो थियलु आहे, रज़न वारनि जो। मीर शाहनवाज़ खान, तव्हां केरु
रहज़न वारा कया तव्हां ॿई हिक ई गंढ जा धागा आहियो। जेकॾहिं कमु न आहे करिणो त ठीकु आहे, मां वञा थो। बाक़ी ईअं न चओ त रहज़न वारा तव्हांजी मुठ खां ॿाहिरि आहिनि। बस आयो आहीं त तकड़ न कर, तुंहिंजो कमु थी वेंदो। ऐं हा, तोखां कुझु ॿिया हाल हवाल बि वठिणा आहिनि। तो त तव्हांखे तव्हांजा पैसा मिली वेंदा। सुभाणे कीअं बि करे तव्हां नामरा खे हितो थी अचो। मंसूर खान कावड़ न कजो, पर असांखे इहो ख़ौफ़ आहे त किथे धोखो न थी वञे असां। तो त तव्हां सां को बि धोखो न थींदो। जॾहिं मूं वाइदो कयो आहे त तव्हां बेखौफ़ बेफ़िक्र थी वञो। छा तव्हां मुराद सां ॻाल्हाए छॾियो आहे? मुराद सां ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। मंसूर खान सुभाणे हिते असां अली खान खे वठी अचूं, पोयां को अगरि मुराद मसइलो करे त हुनखे मुंहुं केरु ॾींदो? मंसूर खान इहो यादि रहे त मुराद जे साम्हूं असां ज़ाहिर न थियूं ऐं न ई असांजो नालो अचे। मंसूर खान उतां जा दर खुलियल हुजनि, राति जे कहिड़े बि पहर असां हिते पहुची वेंदासीं। सोडल फोन कई आहे, मां उन तरफ़ निकिरां पियो। फ़िलहाल हुन तरफ़ न वञो, पंहिंजो घर ई ख़ाली थी वेंदो। जेकॾहिं दुश्मननि खे ख़बर पई त छोकिरी पाण वटि लिकल आहे त पोइ हुननि खे केरु रोकींदो? ऐं जेकॾहिं हू हितां अची निकिता त पोइ? फ़िलहाल कंहिंखे का बि ख़बर न आहे त सोडल वारनि असां वटि अची पनाह वरिती आहे। अदा सालार, जेकॾहिं हू तव्हांखे सोडल सां गॾु ॾिसंदा त पोइ छा हू बेवकूफ़ आहिनि जो हिन ॻाल्हि खे न सम्झी सघंदा? हिन महिल सोडल मसइले में आहे। जेकॾहिं मां न वियसि न त सोडल चवंदो सालार मुश्किल वक़्त में कंध कढायो वियो आहे। अदा, मां तोखे इहो नथो चवां त तूं सोडल जी मदद न कर, पर तूं वॾो आहीं यार, तोखे पोयां जी बि सोच रखणु घुरिजे। अदा, पोयां कुझु थिए त तूं मूंखे फ़ोन करे वठिजी, मां वक़्त ते पहुची वेंदुमि। अदा, मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे रोकण सां बि न रोकंदो। बसि हाणे इहो ॿुधाए छॾियो त वेंदो कहिड़े टाइम ते? मां 2 पहरनि जी मानी खाई पोइ निकिरंदुसि, पर घर में इहा कंहिंखे बि ख़बर न पए त मां काॾे पियो वञा, न त पोयां सभु परेशान थी वेंदा। मां घर इहो ई चई निकिरंदुसि त आसे पासे में दावत आहे, उन तरफ़ वञा पियो, राति मोटी ईंदुसि। जे न अचां न त भर में ई हूंदुसि। ठीकु आहे अदा, जेका तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हांखे सही लॻे। तूं परेशान न थी, मां ख़ैरन सां सोडल खे वापसि वठी ईंदुसि। असांखे मुराद जे मथां को बि भरोसो न हुयो, असां सिर्फ़ु तुंहिंजे मथां भरोसो कयो। पर असांखे इहा ख़बर न हुई मंसूर खान त तव्हां साथड़िया काथड़िया आहियो। तव्हां सभु पाण में मिली करे असां सां धोखो पिया कयो ऐं वरी असांखे हिते ॻाल्हियुनि लाइ पिया घुरायो। रज़न, मूंखे त तव्हांजी का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तव्हां मूंखे पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां आख़िर चवणु छा था चाहियो? जॾहिं सच साम्हूं ईंदो आहे न मंसूर खान, त उहो इंसानु पंहिंजो मुंहुं मटाए छॾींदो आहे। अहिड़ा बोतान त मूं मथां अॼु ॾींहं ताईं कंहिं बि न आया। राज़न जेके तव्हां मुंहिंजे मथां आणो पिया, मूंखे साफ़ ॿुधायो आहे ज़रा त मां तव्हां सां आख़िर अहिड़ो कहिड़ो धोखो कयो आहे? असांखे ख़बर पई त सोडल मुंहिंजी निकाहबदी ज़ाल खे भॼाए वियो। जॾहिं असां तव्हांजे कयल फ़ैसिले जे मुताबिक़ हुनखे वठण वियासीं त ऐं उते वॾी चिकचिकानी थी ऐं तव्हां मुंहिंजी भेण खे ई मुंहिंजे हवाले कयो। पर असांखे इहा ख़बर न हुई त इहा साज़िश असांखे झुकाइण लाइ कई वई आहे। सोडल मुराद जी भेण खे भॼाए वियो आहे, इहा त तव्हां मूंसां अॼु ॻाल्हि कई आहे। छो त असां तुंहिंजे धोखे खां वाक़ुफ़ु न हुयासीं। जॾहिं राति असां सोडल जे घर ते चढ़ाई कई त सोडल घर में मौजूदु हुयो। मुराद पीरलैम जी भेण सभु ॻोठ में मौजूदु हुया। मुराद ऐं सोडल जे विच में के बि इख़्तिलाफ़ात न आहिनि। इहो सॼो ड्रामो आहे। कुर्बान, तोखे हर वक़्तु चाचे वारनि जे घर ते नज़र रखणी आहे ऐं इहा पूरी जांच करणी आहे त इहो सोडो केॾी महिल घर अचे थो, केॾी महिल वञे थो। जी ओॾा जेको तव्हांजो हुकुम। अदा, सौट खां वधीक राज़न वारा असां लाइ ख़तरनाक थी विया आहिनि। जेकॾहिं हू सौट जे घर में दाख़िल थी चाचा या चाचीअ खे अगवा करे वञनि था त पोइ
जेकॾहिं उहे अची असांजे नंगनि में हथ विझनि हा त छा मां उन्हनि खे ज़िंदा छॾे ॾियां या रहज़न खे बि ख़बर आहे त असां मर्दनि जो जहिड़ो आहे। जेकॾहिं इहा ग़लती कंदा त उन जे अंजाम खां रहज़न वारा वाक़ुफ़ कोन हूंदा। अदा बेगर दुश्मन खां वरी बि होशियार रहणु घुरिजे, हू कुझु बि करे सघनि था। रहज़न बि चङी तरह ॼाणे थो, जेकॾहिं रहज़न इहा ग़लती कंदो न त पोइ असां बि हली उन्हनि जे घरनि में घिड़ी पवंदासीं। पोइ असांखे रहज़न वारा ते छा, रहज़न जे पूरे ॻोठ वारा बि रोके कोन सघंदा। अदा हिन वक़्तु हू सभु सोट जे पोयां आहिनि, किथे हू सोट खे लेटाए न विझनि। फ़िलहाल त सोट उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ रखे थो, तॾहिं त हू असां खां बि लिकंदो थो वठे। पोइ जॾहिं सोढल भॼी भॼी साणो थी पवंदो न त पाणे ॼाणे अची असांजे पेरनि में किरंदो। अदा छा इहा जांच नाहे करणी त सोट हिन वक़्तु कंहिं वटि रहियल आहे? थोरो सब्र कर पीरल, ऐं उनखे कुझु ॾींहं ढर ॾे, पाणे निर्वार थी साम्हूं ईंदो। पोइ उनजी ॻिचीअ में हथ विझी उनजो मणको भञी विझंदुसि। हद खां वधीक कंहिंजे मथां शक करण बि सुठो न आहे राज़न। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंजी ज़ुबान मथां बि एतबार कंदो आहे। छा ईअं नथो थी सघे त तव्हां उन्हनि जे मथां हला कई ऐं इत्तेफ़ाक़ सां सोडल पंहिंजे माउ पीउ सां मिलण लाइ आयो हुजे? मंसूर खान, मूंखे पूरी पक आहे जेसीं ताईं असां तुंहिंजे ख़िलाफ़ पक्का सबूत हथ न कंदासीं न तूं असांजे वठ में न ईंदे। राज़न, अॼु मां तोखे हिकु सिधी ऐं साफ़ ॻाल्हि ॿुधाए छॾियां त मां कंहिंजो बि दुश्मन न आहियां। मां त तव्हांजी दुश्मनियूं ख़तमु करे सॼी क़ौम खे हिकु जाइ ते गॾु करणु चाहियां थो। हाणे तव्हां ई मूंखे ॿुधायो त इन दुश्मनी खे वधाइण लाइ मां के अहिड़ा क़दम खणी सघां थो? छा अहिड़ो कुझु मां करे सघां थो जंहिंसां ॿिनि धुरियुनि जे विच में नफ़रत पैदा थिए? मूं त सदाईं इहो चाहियो त तव्हांजे मुराद जे विच में इहे ज़ातियूं दुश्मनियूं ख़तमु थियनि, पर न, इहो मीर जाफ़र उन्हनि तव्हांखे अहिड़ियूं त पटियूं पढ़ाए छॾियूं आहिनि जो तव्हांजा सदाईं हथियार हिक ॿिए जे मथां सिधा आहिनि। हर वक़्तु तव्हां शेरशाह नवाज़ खान जे मथां इहो इल्ज़ाम हणंदा आहियो, पर असुल कमु इहो तव्हांजो आहे। मीर शाहनवाज़ खान त सिधो माण्हू आहे, जहिड़ो ॿाहिरियां आहे तहिड़ो अंदरियां, पर तव्हांजी जेकी उन जे मथां नफ़रत आहे, तव्हां त हर वक़्तु उन जे मथां इल्ज़ाम हणंदा रहंदा आहियो। असां त जॾहिं बि शाहनवाज़ खान वटि वेंदा आहियूं न हू तव्हांजी कॾहिं ॻाल्हि कंदो आहे ऐं न को ज़िक्र छेड़ींदो आहे ऐं न वरी तव्हांजे मथां को इल्ज़ाम हणंदो आहे। हा राज़न, हिन वक़्तु तव्हांजूं अखियूं पूरियल आहिनि, पर जॾहिं वक़्तु आयो न त पोइ तव्हांखे समूरी ख़बर पइजी वेंदी। हाणे इहो वक़्तु परे न आहे मंसूर खान, इहे अच्छा कारा सभु ज़ाहिर थी पवंदा। अच चोट। बाबा जे तूं मोकल ॾी त मां अम्मा सां दरगाह जी ज़ियारत करे अचां। इन जो मक़सद ते मुर्शिद जे ज़ियारत जे बहाने उतां फल कढी। तोबा मालिक साईं तोबा, मुड़सालो केॾो वहमी आ। मां वामी कोन हुयुसि, तव्हां मूंखे वहमी कयो आहे। जेकॾहिं न छोकिरी खे वञिणो हुजे आ त छा उन राति तव्हां हिन खे रोके सघो आ? सोढल सां गॾु निकिरी न वञे आ? अम्मा, मां बाबा ई अदा जी इज़त रखी, पर इहा ॻाल्हि बाबा ई अदा खे सम्झ कॾहिं बि न ईंदी। तो असांजी जेकी इज़त रखी आहे न, असांखे उनजी चङी तरह ख़बर आहे। बाबा जेकॾहिं मां चाहियां न त घरां भॼी निकिरी सघां थी। तूं या बि हर ग़लती करे ॾेखार, मां किथे न मोयल वेही त पहुचे अचां। भले तूं बाबा राति ॾींहं पहिरियों वधाए छॾ, पर मां हाणे तोखे हितां निकिरी ॾेखारींदसि। ही छोरी चए छा थी? ॾाढो किथे आहे? अम्मा, अम्मा रोक बाबे खे। होश कर मुआ, होश कर। छो थी छितो थियो आहीं? मां तोखे ॾिसां थो। ले बी अञा चए थी त मां होश कयां। ॿुधी न छोरी छा पई चवे? जॾहिं तूं हुनखे छितो कंदे त पोइ होश विञाए इहो कदम त खणंदी न। शाहनवाज़ खान, हाल अहवाल सभु थी विया, हाणे मूंखे इजाज़त। बाबा घबराए जाओ लिया,
शाम ताईं तुंहिंजो पीउ तुंहिंजे घर पहुची वेंदो। मां सूबेदार खे फोन करे थो छॾियां। ठीकु आहे। ऐं हा, इहा ख़बर अथई त तुंहिंजे पीउ जे आज़ादु थियण खां पोइ रज़न वारा होश ई विञाए वेंदा, पर को मसइलो कोन्हे, मां उन्हनि खे संभाले वठंदुसि। शाहनवाज़ ख़ान, इन भलाई करण जे लाइ तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मूंखे ख़बर आहे हिन वक़्तु तूं दर बदरी जी ज़िंदगी गुज़ारी पियो, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजे त मीर शाहनवाज़ जो दर तुंहिंजे लाइ हमेशह खुलियल आहे। जॾहिं बि तुंहिंजी दिलि चए तूं हिते अची रही सघीं थो, हिते तूं महफ़ूज़ हुजे। हिते नई त तोखे रज़न वारा कुझु करे सघंदा, ऐं नई वरी हिते हिन मुराद जो को ज़ोर हलंदो। नई वरी हितां तोखे पुलिस गिरफ़्तार करे सघे थी। तूं जेतिरा ॾींहं बि हिते रहंदे मुंहिंजी अमान में हूंदे। जेकॾहिं तव्हांजे मथां भरोसो न हुजे हा न त तव्हां वटि न अचां, पर ख़ैर जॾहिं बि सोड़ पई ऐं ज़रूरत महसूसु कयमि त हलियो ईंदुसि। कहिड़ी महिल बि दिलि चो वई हलियो अचिजां। महिरबानी रही सर, वॾी वॾी महिरबानी। मां हलां। बाबा साईं, हिन खे हिते रहण सां काथे राज़न वारा नाराज़ त न थींदा? जिते मां सोचींदो आहियां उते रज़न वारा न आहिनि सोचींदा। उन्हनि खे मां संभाले वठंदुसि। उते वञण खां पोइ इहा ख़बर पई त इहे तोते वारा उते नासूं हलण वेंदा आहिनि। सोटो छा थो सम्झी त इहे रज़ शाहनवाज़ ख़ान खे धोखे ॾियण जी कोशिशि त नथा कनि? कुझु बि चई नथो सघिजे त केरु कंहिंखे धोखो ॾिए पियो। अदा तव्हां मंसूर ख़ान खां पुछा नाहे कई त इहे माण्हू हिते छा पिया कनि? तूं छा थो सम्झी? असां मंसूर ख़ान खां इहा पुछा कयूं आहे ऐं हू असांखे तफ़सील सॼो ॿुधाए छॾिया। सोट किथे ईअं त न आहे गाली ख़ान खे उन्हनि मंसूर ख़ान जे चवण में अची अगवा कयो हुजे। इहा जेके खिचड़ी पचाइनि पिया न, इन देगड़ी जो ढक जल्दी लांदो ऐं जल्दी ख़बर पइजी वेंदी त उन में छा आहे। जंहिं दुकानदार वटि पैसा रहाए आयो आहीं उहो पैसा ॾींदो? पैसा हुनजो वॾो बि ॾींदो, मोतबर वारे पैसा न ॾींदो। पुलिस वारनि खे ॾिसी था भॼी ना, हाणे तूं पुलिस वारनि जी नज़र में अची वियो वञे। अधु माल पोइ हिते पयल हो, जेकॾहिं भॼा न त पकड़िजी पवां ऐं माल बि खणी वञनि। जंहिं सेठ खां तव्हां माल खणी आयो न उन्ही चयो त पुलिस तव्हांखे छा कंदी? उन ईअं थोरे चयो आहे तव्हां माल खणी वञी पुलिस वारनि जे मुंहं में बीहो। तव्हां जेको टई कमु कयो था न, हिकु न हिकु ॾींहुं थाणे ते उबता टंगियल हूंदा। ही तव्हांजी भेण आहे, दुआ कोन थी करे, चए थी त तव्हां थाणे ते टंगियल हूंदो। हिननि जी भेण आहियां, इन लाइ हिननि खे सुठी सलाह थी ॾियां। जेको ही कमु कनि था न इहो न कनि। तूं गैपी छॾ दी, हर माण्हू हिन कम जे पोयां आहे, तूं असांजे पोयां किरोध लाइ वेठी आहीं। हूं पकड़जूं या न पकड़जूं, बाक़ी अधी जो किरोध ज़रूर टंग रहंदो। जेकर न तूं हिनजी भेण आहीं, दुआ कर त का हिननि जी सणाई थिए। नशो खपायो था ऐं पराया ॿार ख़राब था कयो, ऐं तव्हांखे वई मां दुआ कयां? पिट भली झोल खणी पिट, असां जेको कमु कंदासीं न उहो ई कंदासीं। तुंहिंजे पिटण सां कोन मुड़ंदासीं। पोइ दुआ करी या न करी उहा तुंहिंजी मर्ज़ी। हला कदो तव्हांजा बेड़ा पार थींदा, बस ना दा। अधी दुआ करे थी सा विसाड़ में, साया दुआ असांखे लॻंदी? दुआ करे थी, पिटे त कान थी न। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।